समूरे दलाइल जो ख़ुलासो इहो ई त अल्लाह जी शरीयत में, दीन इस्लाम में, कुरान सुन्नत जी तालीम में उन निकाह जी का हैसियत कान्हे। उन्हनि माण्हुनि खां पुछो, मुंहिंजो सुवालु उन्हनि माण्हुनि खां पुछो जंहिंजी धीअ कोर्ट मैरिज कई हुजे, उनजे दिलि ते छा हलंदी आहे, उनजे ख़ानदान ते छा गुज़रंदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 3 मरतबा फरमायो अहिड़े क़िस्म जो निकाह, पाण खणी सिंधी में तशरीह ईअं कयूं कोर्ट मैरिज, पाण फरमायो इहो निकाह बातिल आहे, इहो निकाह बातिल आहे, इहो निकाह बातिल आहे। असांजे मुआशरे जी हिकिड़ी ख़तरनाक जेका शइ वक़्तु ॾींहों ॾींहुं काफ़ी वधंदी वञे पई, उहा आहे त वली खां बग़ैर निकाह करणु, लव मैरिज करणु, कोर्ट मैरिज करणु, घरां भॼी वञणु वालिदैन जी इजाज़त खां बग़ैर। श्री शबीर साहिबु इन ते अवां रोशनी विझो त वली जी छा अहमियत आहे? हिन मसइले खे त अल्लाह पाक क़ुरान हकीम में ई वॾो वाज़े करे छॾियो। सूरे बकरा में आयत नंबर 232 में अल्लाह ताला निकाह जो जेको मामिलो आहे सो वली ऐं सरपरस्त जे हवाले कयो, तुने जे रज़ामंदी सां ई निकाह थी सघे थो। मज़ीद वरी क़ुरान हकीम जे मुफ़स्सिर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन मामले खे अञा वधीक वाज़े ऐं क्लियर करे छॾियो आहे। हदीस किताब सुनन अबी दाऊद में किताबुन निकाह में बाबुन फिल वली में पाण खे फरमायो ला निकाह इल्ला बि वली आहिनि, त वली जे रज़ामंदे या वली जी सरपरस्ती। वली माना को बि ख़ानदान जो सरपरस्त मर्द, पीउ हुजे, पीउ नायत भाउ हुजे, हिकिड़ो भाउ नायत ॿियो हुजे, पर कंहिं सरपरस्त मर्द जो हुजणु हिन में ज़रूरी आहे। पाण फरमायो अगरि इहो न आहे ला निकाह इल्ला बि वली आहिनि, इन बिना निकाह थी कोन थो सघे। हाणे इहा जेका हदीस आहिनि किते अल्लामा सुयूती रहमहुल्लाह त सॼी मुतवातिरा रिवायात में शामिल करे तक़रीबन 8 असहाब खां हवालो ॾिनो त इन हदीस खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 8 सहाबा रिवायत कयो आहे ऐं बाद ॿियनि त इन खे अञा दीगर सहाबा किराम जो नालो खणी करे रिवायत कयो आहे। बहरहाल मुतवातिरा हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त सरपरस्त जे रज़ामंदी ऐं इजाज़त खां बग़ैर निकाह आई कोन्हे को। पर अगरि जेको अहिड़ो निकाह थिए थो जीअं कोर्ट मैरिज वग़ैरह जी हिकिड़ो रवाज आहे, त हाणे इन जी फतवा जे सिलसिले में या इन जो हुकम छा आहे, हिन में मौलवियान किराम मुफ्तियान किराम खे चवण जो को ज़रूरत ई कोन्हे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शइ जी वज़ाहत करे ॾी। हदीस किताब सुनन इब्न माजा में किताबुन निकाह में नबी वसल्लम ने फरमाया अय्युमा इमरातिन नकहत बिगैर इज़्नि वलिहा फनिकाहुहा बातिलुन फनिकाहुहा बातिलुन फनिकाहुहा बातिलुन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 3 मरतबा फरमायो अहिड़े क़िस्म जो निकाह, पाण खणी सिंधी में तशरीह ईअं कयूं कोर्ट मैरिज, पाण फरमायो इहो निकाह बातिल आहे, इहो निकाह बातिल आहे, इहो निकाह बातिल आहे। त समूरे दलाइल जो ख़ुलासो इहो ई आहे त अल्लाह जी शरीयत में, दीन इस्लाम में, कुरान सुन्नत जी तालीम में उन निकाह जी का हैसियत कान्हे जेको वली खां बग़ैर हुजे। अगरि कयो थो वञे उन बुनियाद ते जेके तालुकात आहिनि ऐं सरासर हराम आहिनि, जेसीं देरि क़ाइमु रहंदा सिर्फ़ु गुनाह ई गुनाह आहिनि। अल्लाह ताला वरी वॾे जी ॾुख जी ॻाल्हि आहे त असां जंहिं ख़िते में रहूं त असां वटि कई अहिड़ा मसइला आहिनि जेके क़ुरान सुन्नत जे तनाज़ुर जे बजाए मसलकी ऐं फ़िरका वारियत जे तनाज़ुर में उन्हनि खे ॾिठो थो वञे। त बाबा फ़िलाणो चवे थो, बाबा फ़िलाणे जी फ़तवा आहे, जॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तालीम जे हूंदे कंहिं ॿिए खां फ़तवा पुछणु वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे। सरीह अल्फाज़ त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो वली बग़ैर निकाह आई कोन्हे, कोई गुंजाइश ई कान्हे, अगरि थियो त इहो बातिल आहे। त क़ुरान सुन्नत जी रोशनी में सम्झो त वली जो रज़ामंदो हिकिड़ी बुनियादी शइ आहे। बल्कि ॾिठो वञे त इन में वालिदैन जी तमामु वॾी तज़लील आहे। उन्याणी खे निभाइनि था, संभालिनि था ऐं पूरी ज़िंदगी हुनजी परवरिश कनि था, उन्हनि जी इजाज़त खां बग़ैर हू ईअं ई निकिरी वञे त हिकिड़े ख़ानदान जे लाइ वॾी ज़िलत जो ऐं तमामु वॾी रुसवाई जो बाहिस आहे जेको सॼा मीडिया ते हले थो। अगरि चइजे त साईं वली खां बग़ैर निकाह जो मसइलो जेको आहे न आम मसइलो न आहे, बल्कि इहो सभिनी खां पहिरियों दरवाज़ो आहे छोकिरियुनि जो भॼण जो, घर मां इज़त तातार करण जो। दीन असांखे हिफ़ाज़त छा जी थो ॾिए, जान जी, माल जी, इज़त आबरू जी हिफ़ाज़त जो ज़ामिन दीन आहे ऐं उन में असांखे ॿुधायो वियो आहे त बाबा निकाह जेका वली जे बग़ैर न थींदो। पहिरियों बाब इहो आहे। उन्हनि माण्हुनि खां पुछो, मुंहिंजो सुवालु उन्हनि माण्हुनि खां पुछो जंहिंजी धीअ कोर्ट मैरिज कई हुजे, उनजे दिलि ते छा हलंदी आहे, उनजे ख़ानदान ते छा गुज़रंदी आहे। जॾहिं छोकिरियूं इहे कुझु ॾींहं अॻु में जेको इहो मामिलो हलियो, हिकिड़ी छोकिरी शादी करे पंजाब हली वई, सिंध में उनखे अलाओ, पंजाब में उन पंहिंजे कानून जो केॾी न बदनामी, केॾो न एॾो वॾो मसइलो हलियो ऐं इन ते ई खून बि थींदा आहिनि, इन ते ई वॾा मसाइल मसाइला वेंदा आहिनि। जॾहिं ख़ानदानी झगड़ा गैरत जो मसइलो थी वेंदो आहे हलियो। बल्कि हिते साईं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे, हिन ते जवाज़ जी जेको फ़तवा ॾींदो आहे न
ॿिए जी न्याणी जे लाइ सभु कुझु ॾींदो आहे। को बि अहिड़ो मुफ़्ती खणी चओ न जेको पंहिंजी न्याणी जे मसइले में जेको जाइज़ जी फतवा बि ॾिए थो ऐं चए थो वली बिना निकाह थी थो वञे, हुन साॻी अगरि मुफ़्ती साहिब खे पुछा की ॾिसां अगरि तव्हांजी न्याणी ईअं करे त यकीन ॼाणियो कॾहिं फतवा कोन ॾींदो। कोर्ट में वेही जेको निकाह पढ़ाए थो उन खे सम्झणु खपे जेकॾहिं मुंहिंजे घर सां ईअं थी वञे त मूंतां जेको आहे सो छा गुज़रंदो।